अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे मुहबतुनि जो शहर ॿुड़ी महल, कहाणियूं, कहाणीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ काछो पब्लिकेशन कराची सिंध, जुलाई 2018। कहाणी आहे टांडा। हिन ॿांह खे मथे करे पंहिंजे कच्छ वटां स्वेटर जा गुंज ठाहिया। अंदरां पातल उन स्वेटर मथां खेसि ख़ाकी रंग जे अधु ॿांहनि वारी बुशर्ट पियल आहे। हिन स्वेटर जी ॿांह ठीकु करे बुशर्ट जे ॿांह खे हेठि ॾांहुं छिकियो। जंहिं महिल हिन ॿांह मथे कई हुई त बुशर्ट संदसि ढरे सूट मां निकिरी संदसि चेल्हि ऐं पेट खे ॿाहिरि झातियूं पाइण लाइ छॾियो हो। बुशर्ट जो हेठियों बटण ढरो ऐं उहो स्वेटर दामन वटां कुझु वेकिरो हो। हिन सूट में स्वेटर ऐं शर्ट विधी ऐं मुतमइन अंदाज़ सां ड्राइवर जे भरिसां टांकीअ ते वेही रहियो। टांकीअ ते वेठे संदसि वजूद झाकनि जो शिकार हो। ड्राइवर खे बि शायदि का कावड़ हुई। संदसि खीसे में पियल रेज़गारी झाकनि सां छणकण लॻी। हिन खीसे में पियल रुमाल वेकिरो करे खुलियल जॻह खे भरियो। खीसे खे ठाहींदे हिन टेॾी अख सां पोयां निहारियो। उते वेठल उहो नौजवान अञा बि उॿरो थिए लॻो। हालांकि बस काफ़ी तिखी हली रही हुई, पर हिन खे शायदि पहुचण जी अञा बि का वधीक जल्दी हुई। खेसि हिन नौजवान जूं अखियूं ॾाढियूं अजीब लॻियूं हुयूं। खेसि अलाए छो पहिरीं सट में ई उहो लॻो हो त ॼणु संदसि जवानी अरॾायुनि समेत मोटी आई हुजे। बस में इलाही रश हुई, इलाही सारा माण्हू बीठा हुआ। रोशन हाणे अञा भाड़ो वठी बस कई हुई। अॼु त ॾींहुं ई अहिड़ो हो, हिकु त हफ़्ते जी आख़िर, ॿियो त्योहार बि मथां हो। खेसि काफ़ी कमाई थी हुई। खेसि यादि आयो पोयुनि सीटुनि खां जॾहिं हिन भाड़ो वठणु शुरू कयो हो त पोयां हिकु छोकिरे 4 टिकेटूं वठी हिकु पाण ॾांहुं ऐं 3 ॿियनि हमराहनि ॾांहुं इशारो कयो हो। रोशन उन्हनि 3 वटि पहुतो त खेसि ध्यान मां ॻाल्हि लही वई। खाउन भाड़े वठण लाइ हथु वधायई त हिकु हमराह टोक तौर ॾांहुं ॾिसी मुरकियो। डबल कंदे छा? रोशन सॼी ॻाल्हि सम्झी वियो हो। बस करे रस्मी तौर माज़रती अंदाज़ में मुरकी अॻियां निकिरी आयो हो ऐं हींअर उन खां पोइ सॼी बस खां भाड़ो वठंदे संदसि ज़हन में उहे नज़रूं लही थिए आयूं। हालांकि उहा हिन लाइ का नई ॻाल्हि कान हुई, पर हिन छोकिरे जूं अखियूं अलाए रख में पियल 2 टांडा हुआ। टेम घणो थियो आहे? खमीसो ड्राइवर खां उस पुछे थो। हू छिरकी थो पए। 9:15। होश में अचण ते खेसि महसूस थो थिए बस अधु मुफ़ासिलो लताड़े आई हुई। हू खमीसे ॾांहुं गौर सां थो निहारे। सोचे थो, हिकु त हिन बि तंग कयो आहे, भला जे हर न बीहारे त छा थी पवंदुसि, कहिड़ो कहर मथां किरंदुसि। पर मां ही सोचां छो पियो? ही जो रोके थो त असां ॿिन्हिनि जो भलो आहे। सवारी चढ़े थी त कमाई बि त असां लाइ ई आहे न। पर जे हर न बीहे त मुंहं कचा वात ॻाढ़ा छोरा ईअं गोड़ कनि छो कंदा? छोकिरनि ते खेसि अलाए छो सवेल वारो वाक़ियो थो यादि अचे। हिकु हंधि रुपए वारी सवारी इलाही बीठल हुई। खमीसे बस बीहारी त काफ़ी देरि लॻी वई हुयसि ऐं हलण में देरि थी त पोयां वेठलनि मां उन छोकिरे रड़ कई, अड़े ओ बुराई, ओ कंडक्टर, हथ सुकल अथई छा जो डबल लाइ धकु नथो हणी? ऐं उते ई उन जे भर वारे ज़ोर सां चयो, अदा सुकल न अथसि, ॾिसी न पियो किरायो डबल जो करे पियो। हाणे डबल किरायो वठे या बस डबल करे? रोशन उहो जुमिलो ॿुधी ॼणु ॿरी पियो हो। हिन ज़ाहिर त लवाए छॾियो हो, पर संदसि अंदरि ॾुखणु लॻो हो। पोइ बस हलण खां पोइ हिन भाड़ो वठी अची उन टांकीअ ते पथाल मारी हुई। संदसि आदत में हो त हमेशह भाड़ो वठी दर वञी वसाईंदो हो। अॼु ॼणु संदसि अंदर में का होरा खोरा हुई। हीउ छोकिरो केॾो न अरॾो आहे, कीअं न छित कुताईअ सां ॻाल्हाए थो। पर न, हिन उमिरि में शायदि हर को अहिड़ो ई हूंदो आहे। मां छा घटि हूंदो हुअमि? खेसि संदसि जवानी यादि अचणु लॻी। मां बि त ईअं ई छुड़वाग नमूने ॻाल्हाईंदो हुउमि। बस में विहंदो हुउमि त जहिड़ो शहज़ादो,
पोइ कंहिंजो कहिड़ो ध्यानु हूंदो हो। खेसि यादि आयो हिकु दफ़े हिन हिकु कंडक्टर खे देरि करण ते दॿड़ाट पटियो हो ऐं पटण खां पोइ पंहिंजे घर ते लही खेसि सोच आई हुई हू कंडक्टर कीअं न मुंहिंजा उछलियल अङर माठि करे झटे पासे खां रखंदो वियो। शायदि मजबूर हो, पर कहिड़ी मजबूरी हुअसि। मूंखे वराणीअ में छिड़िॿे बि सघियो थिए ऐं तंहिंखां सवाइ मूं लहण महिल बि खेसि छिंबियो हो त उन महिल बि हिन मुर्की माज़रत कई हुई। छा ही एतिरा ई मजबूर हूंदा आहिनि? खमीसो शायदि हिन जी हालत ज़ार खां वाक़िफ़ु हो। रोशन हिकु दफ़ो वरी छिरकी थो पवे। संदसि अखियुनि में ॼण रंग मोटनि था। फाटक हाणी 1-2 मिंट जे फ़ासिले ते हो। रोशन टांकीअ तां उथी माण्हुनि खां पासो वठंदो गेट ते हलियो थो अचे। उन्हनि हेतिरनि माण्हुनि जे विच मां लंघंदे बि खेसि ॼण उन छोकिरे जे नज़रुनि जी तपश गरमाए रही हुई। हीउ छो थो ईअं ॾिसे? मां को हिन जो खावां थो छा? अॼु न मूंसां हिन टिण कई त मां बि 10 ॿुधाईंदोसांसि। नौकिरी था कयूं त सरकार जी, को हिननि जा बिलागीर आहियूं छा? उहे ॿिया कंडक्टर हूंदा जे सही वेंदा हूंदा, पर जे तूं हिन खे 1-2 जुमिलो चई विझी ऐं हू बि को हथ पेर खणी विझे त छा पोइ ॾिठो वेंदो? या हुज़ूर या मां, ऐं पोइ जे इंक्वायरी थिए ऐं तूं लही वञी। पर उहो सभु मां सोचां छो पियो? छो ईअं सोचणु लॻो आहियां? हुज़ेन झटिके थो। खमीसे बस फाटक ते बीहारी आहे। माण्हू लहनि पिया। रोशन खीसे मां टोकन कढी टिकेटुनि जा नंबर ॾिसी उन ते तादाद थो लिखे। अॼु शायदि होश जाइ ते न आहिनिसि। खमीसो दर ते निहारे थो। रोशन हेठि बीठो थो लिखे। बस हलण में लम्हनि जी देरि थिए थी। परियां छोकिरा ॿोक था कनि। हले हले। बस जी बाडी वॼे थी। रोशन सट ॾेई चढ़े थो। खमीसो खेसि साम्हूं वारे आईने में थो निहारे। रोशन दर खां ॿाहिरि थो ॾिसे। अॻे मूं बि ईअं ई उन दर ते बीठल कंडक्टर खे लताड़ियो हो ऐं पोइ हिन कीअं न मुर्की चयो हो। छा कयूं बाबल, इंसान आहियूं, सॼो ॾींहुं था वहूं, ग़लती त थी वञे। ऐं उन खां पोइ हिन कीअं न मुर्की ड्राइवर खे डबल चयो हो। हालांकि हू बि शायदि संदसि इशारो ॾिसी लही अचे हा। गेदी हो, न त न मजबूर हूंदो। पर कहिड़ी मजबूरी? पर न, अॼु त मां बि इज़त नफ़्स ज़ाहिर कंदुमि। इलाही ॿुधाईंदोमांसि। मां को उन जहिड़ो आहियां छा? बस मुख़्तलिफ़ स्टापनि ते बीहे थी। माण्हू लहंदा चढ़ंदा था रहनि। रोशन टेढ़ी अख सां ॾिसे थो। हू ऐं संदसि यार दोस्त अञा न लथा आहिनि ऐं उन महिल ई हू पंहिंजनि सीटुनि तां उथनि था। रोशन जी दिलि अलाए छो धड़के थी। हू संदसि वेझो अची था बीहनि। उस्ताद सुणल, आईंदे कर्म कंदा कयो असांजे हाल ते। ही सभु चाचे जा पुट आहिनि अव्हां जा, जो उन्हनि खे खणंदे खणंदे असांजी बेख था कढो। ही बसूं शागिर्दनि जूं आहिनि या उन्हनि जूं? हू अलाए छा थो चवे। संदन स्टाफ अची वियो आहे। परियां खमीसो खेसि आईने में ॾिसंदे बस थो बीहारे। हिन मां ॿ लहनि था। उहो छोकिरो बि खेसि ॾिसंदे थो लहे। खमीसो इशारे सां हिन खां पुछे थो, छा थियो? रोशन लवाए थो। उन छोकिरे जो हिकु साथी हिन ॾे घूरे थो। अड़े असां तोखे हूं न। रोशन जे मुंहं ते अलाए छो मुर्क तरी थी अचे। संदसि वात मां निकिरे थो, छा कयूं बाबल, इंसान आहियूं, सॼो ॾींहुं था वहूं, ग़लती त थी वञे थी न। कमायूं कीअं जे उन्हनि खे न खणूं? हू अलाए छा था चवनि। रोशन बस खे धकु हणी हलण लाइ इशारो थो ॾिए। खमीसो बस थो हलाए। रोशन महसूस थो करे ॼण संदसि हथनि में कंहिं टांडा रखिया हुआ।